ॻाल्हि था कनि त आगाटे ज़माने में बनी इसराइल क़ौम में 3 माण्हू हुआ। हिकिड़ो कोढ़ियो, ॿियो गंजो ऐं टियों नाबिन। अलाह ताला टिनी खे आज़माइणु चाहियो। पोइ हिकिड़े मलाइक खे इंसानी सूरत में टिनी ॾे मोकिलियईं। उहो सभ खां अवल कोढ़िए वटि आयो। अची चयईंसि त तोखे कंहिं शइ जी तलब आहे? हिन वराणियो त मुंहिंजी खल जो रंग सुहिणो थिए त भलो, जो माण्हू मूंखां नफ़रत कनि था। पोइ मलाइको जेको माण्हूअ जी सूरत में आयो, हिन खे हथु लातो त कोढ़ाइप हिन जो मर्ज़ ख़तमु थी वियो ऐं खल ऐं रंग सुहिणो थी वियुसि। पोइ चयईंसि त तोखे कहिड़ो माल पसंदि आहे? चयईं त उठनि जो माल पसंदि अथमि। पोइ उनखे हिकु ढुकी ॾाची ॾिनई ऐं चयईंसि त अलाह बरकत विझंदुई। उन वटां थी गंजे वटि आयो। उनखे चयईं त तोखे कहिड़ी शइ पसंदि आहे? हिन वराणियो त सुहिणा वार हुजनि ऐं गंजाइप दूरि थिए त कहिड़ो न भलो थींदो, जो माण्हू मूंखे गंजो गंजो चई चेड़ाइनि था। पोइ मलाइक हथु लातुसि त गंजाइप दूरि थी वियसि, सुहिणा सुहिणा वार फुटी पियसि। पोइ चयईंसि त तोखे कहिड़ो माल वणे थो? चयईं त ढगियूं। पोइ हुनखे हिकु ढुकी ढगी ॾिनई ऐं दुआ कयईंसि त अलाह ताला बरकत विझंदुई। उन वटां थी नाबीन वटि आयो। चयईंसि त तोखे कहिड़ी शइ पसंदि आहे? चयईं त अलाह ताला अखियूं अता करे जीअं आउं माण्हुनि खे ॾिसी सघां। पोइ उनखे हथु लाताईं त अलाह ताला जी रहमत सां उनखे अखियूं मिली वियूं। पोइ चयईंसि त तोखे कहिड़ो माल पसंदि आहे? चयईं त ॿकरियूं। पोइ उनखे ढुकी ॿकरी ॾिनई। पोइ उहे 3 ढोर फर ॼणण लॻा त पहिरें वटि उठनि जो वॻु थी वियो ऐं ॿिए वटि ढगियुनि जो धण ऐं 3 वटि ॿकरियुनि जो वॾो वलर थी वियो। काफ़ी वक़्तु गुज़रण खां पोइ उहो साॻियो मलाइको साॻे माण्हूअ जी सूरत में अवल कोढ़िए वटि आयो। चयईंसि त आउं मिसकीन माण्हू आहियां। सफ़र में मुंहिंजो सामान ख़तमु थी वियो आहे। मुंहिंजी दुआ सां अलाह ताला तोखे सुहिणी खल, सुहिणो रंग ॾिनो ऐं तोखे माल बि मिलियो। हाणे अलाह जे नाले ते हिकिड़ो उठ ॾे, जंहिं ते आउं सफ़र करे ॻोठु पहुचां। हिन वराणियो त हक़ घणेई आहिनि, तूं हिकिड़ो फ़क़ीर कोन्हे। हिन मुसाफ़िर चयसि त आउं ॼण तोखे सुञाणां थो। अॻ में तोखे कोढ़ हूंदो हुयो, माण्हू तोखां नफ़रत कंदा हुया। अलाह ताला तोखे नवाज़ियो, तोखे मालवंद कयईं। हिन वराणियो त ही माल उठनि जा वॻ मूंखे वॾनि खां आहिनि। मलाइक फ़क़ीर चयसि त जेकॾहिं तूं कूड़ ॻाल्हाईंदो हूंदे त अलाह ताला तोखे साॻी अॻी हालत ते कंदो। उनखां पोइ साॻी सूरत में गंजे वटि पहुतो। उनखां बि साॻी तरह ख़ैर में ढगी घुरियईं ऐं हिन खे बि अहिड़ी वर्दी ॾिनसि ऐं हिन बि अहिड़ी वर्दी ॾिनसि जॾहिं कोढ़े वटि जहिड़ी कोढ़े ॾिनी हुअसि। ऐं फ़क़ीर मलाइक चयसि त जेकॾहिं कूड़ो हूंदे त अलाह ताला तोखे अॻे हालत ते मोटाईंदो। उनखां पोइ हू नाबीन वटि आयो ऐं सूरत साॻी अॻे में ई आयो। अची चयईंसि त आउं मिसकीन माण्हू आहियां, सफ़र में खुटी पियो आहियां। उन अलाह जे नाले ते तोखां हिकु ॿकरीअ जो सुवालु करियां थो, जंहिं तोखे अखियुनि में नज़र ॾिनी। उहो ॿुधी हिन चयो त वाक़ई बि आउं अंधो हुयुसि। अलाह ताला करम कयो, अखियूं अता कयूं, सफ़ा सुञो हुयुसि। अलाह ताला हूंदे वारो कयुमि। हाणे तोखे जेतिरियूं ॿकरियूं वणनि ओतिरियूं काहे वञ। जंहिं अलाह उहो माल ॾिनो, उन जी राह में इनकार न कंदुसि। उहो ॿुधी फ़क़ीर चयसि त उहो माल अलाह ताला तोखे बख़्शे ॾे। अलाह ताला तव्हां टिनी ॼणनि खे आज़मायो। तूं इम्तिहान में पास थिए, अलाह तोखां राज़ी थियो ऐं तुंहिंजे 2 साथियुनि ते अलाह ताला कावड़ियो आहे। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो ऐं यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा।